इस्लाम कोट में जेका सिंध हारी कमेटी है उन जे तरफां जेका से सूफ़ी शाह इनायत जी जेका से यादि में ही जेका से हारी कॉन्फ्रेंस वो कोठाई वही है। तो उन हवाले से जेके अॻवान स्टेज ते मौजूद आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू जेका से कॉन्फ्रेंस जे हवाले सां छा चवंदा अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ही असां जेको शहीद शाह इनायत प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं इहो असां हर साल हिते मल्हाईंदा आहियूं। ख़ासि करे थर पोइते पियल इलाइक़ो आहे उन करे असां शहीद शाह इनायत जो प्रोग्राम ऐं असां पंहिंजो शहीद बख़्तावर जो प्रोग्राम सामारे में मल्हाईंदा आहियूं। असांखे अॼु छो पंहिंजो छो ॾींहुं आहे असां हिते ॻोठनि में विया आहियूं जेका असां ॻोठनि जी हालति ॾिठी आहे जिते पाणी कोन्हे उठे को सवा का आबादी न थिए तंहिं करे असां प्रोग्राम इन करे मल्हाईंदा आहियूं त इन्हनि माण्हुनि खे मुज़म कयूं हिते हारी कमेटी जा यूनिट ठाहियूं त इहे पंहिंजा मसइला अॼु पाण हल कनि। हुन सोशलिज़म जे लाइ जेका ॻाल्हि कई आहे जेको खेड़े सो खाए हू जेको सोवियत यूनियन में जेको इनकलाब आयो आहे 1917 में उन जो बि इहो ई नारो हुयो दुनिया जो पोरियत हिकु थी वञो। असांजो मेन मक़सदु हो त असांजे माण्हुनि खे अवेयरनेस मिले असांजो माण्हू पाण भरो थी बीहे असांजे माण्हुनि मां हिकिड़ो डपु जेको आहे उहो ख़तमु थी वञे। हितां जो पोरियत हितां जो मज़दूर हितां जो पीड़ियल तबिको जेको आहे उहो मुसलसल कई सदियुनि खां वठी पीड़ितो रहियो आहे। इहो असां सां कंहिं इन ग़रीब माण्हू न कई आहे इन्हनि इहो असांजी हालति जागीरदारनि सरमाएदारनि कई आहे जेको असांजो खटियो खाई वञनि था ऐं असांखे कुझु कोन थो मिले। हिकिड़ो जेको आहे सो कैनाल जेको आहे थर खे ॾियनि थर खे सुखियो सताबो कनि पर हिते वरी हुकुमरान जेके असांजा आहिनि उहे पंहिंजनि ॿनियूं वठणु ॿियनि लखनि जे तइदाद में ख़रीद करणु ॿनियूं ऐं उहे ॿनियूं जेके आहिनि से उन्हनि में पंहिंजूं नहरूं ठाहिणु हुननि जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती मसइलो आहे। कम्यूनिटी इमदाद वारनि जी ॾाढी असां शुक्रगुज़ार आहियूं की शाह इनायत जे नज़रिए खे अञा ताईं यादि रखे वेठा आहिनि ऐं हिन नज़रिए में असां सभिनी खे गॾिजी जदोजहद करणु खपे। जेसीं ताईं गॾिजी मिली करे असां जदोजहद न कंदासीं त कॾहिं बि असां इनकलाब जा ख्वाब ई ख्वाब रहिजी वेंदा। सूफ़ी शाह इनायत शहीद जी यादि में जेका से जो खेड़े सो खाए हारी जेका कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई उन में जेके अॻवान आहिनि मुक़ररीन आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं चवनि पिया त अहिड़ियूं जेके कॉन्फ्रेंसूं आहिनि थर जहिड़े हिकिड़े पोइते पियल इलाइक़े में ज़रूरु थियणु खपनि छो त हितां जा जेके हारी आहिनि ऐं हितां जा जेका से मज़दूर आहिनि उन्हनि खे जेके हक़ न पिया मिलनि उन्हनि सां जेके ज़्यादतियूं आहिनि त अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं जेके आहे से हीअ जेके से थर जा जेके माण्हू आहिनि जेके हिन कॉन्फ्रेंस में शरीक थियनि था उन्हनि खे जेका से इंतिहाई सुठो हिकिड़ो मौक़ो आहे सम्झण जो मौक़ो आहे उन्हनि खे हारनि जे लाइ हक़नि जे लाइ जदोजहद करण जी ज़रूरत आहे। कैमरामैन अहमद अली सांगे सां गॾु गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।